औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। प्यारा दोस्तों, फ़कीर फैज़ मोहन सिकंदरी पिता फ़ीअल फैज़ चैनल सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहे। मुंहिंजा साईं अॼु अव्हां खे मलफूज़ात शरीफ़ इमामुल आरिफ़ीन हज़रत पीर साईं सैयद सिबग़तुल्लाह शाह अव्वल अल मुलक़ब ख़लीफ़तुल्लाह तजरधणी क़ुद्दुसिरुल अज़ीज़ मंझां तव्हां खे हिकिड़ो ख़ज़ीनो ॿुधायां थो ऐं मलफूज़ात शरीफ़ जो नालो मुबारक आहे ख़ज़ानतुल मारिफ़त ऐं उनजो उनवान आहे तौबा। हिकिड़े ॾींहुं हज़रत ख़लीफ़तुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु वैज़ में पहिरियां ई अज़ाब जो बयानु फ़रमायो। उन खां पोइ तौबा जी क़बूलियत अल्लाह ताला जी महिरबानी ऐं माफ़ी जो बयानु कंदे फ़रमायाऊं त हदीस शरीफ़ में आहे त हिकिड़े शख़्स नाहक 99 माण्हू क़त्ल कया हुआ। बाद में संदसि दिलि में अल्लाह ताला जो ख़ौफ़ पैदा थियो। सोचियाईं त तौबा करे हक़ जी वाट ॾांहुं रुजू करियां। उन इरादे सां हिकिड़े यहूदी आलिम वटि आयो। खेसि ॿुधायईं त मुंहिंजे हथां 99 माण्हू बेगुनाह ऐं नाहक क़त्ल थी चुका आहिनि। हाणे मुंहिंजे तौबा क़बूल करण जो को तरीक़ो हुजे त ॿुधाए। आलिम खेसि चयो त तुंहिंजी तौबा क़बूल पवण जी का उमेदु कान्हे। उन शख़्स कावड़ में अची उन आलिम खे बि क़त्ल कयो। दिलि में ख़्यालु कयईं त गुनाहनि जे बख़्शणहार ख़ुदा जेकॾहिं 99 खून माफ़ फ़रमाया त उन राहिब जो खून बि माफ़ थी वेंदो। सो 100 खून पूरा करे हिकु ॿिए वल आलिम वटि आयो ऐं उन खे ॿुधायईं त 100 खून करे चुको आहियां। मुंहिंजी तौबा गफ़ूर रहीम रब क़बूल फ़रमाईंदो या न? आलिम चयोसि त बेशक इस्तग़फ़ार सां तुंहिंजी तौबा क़बूल पवंदी, पर फलाणी जाइ यानी बैतुल मुक़द्दस ते वञी अल्लाह ताला जे ज़िक्र में मसरूफ़ थी उते ई तौबा कर त आईंदा अहिड़ो गुनाह न कंदे तुंहिंजी तौबा ज़रूरु क़बूल पवंदी। उहो क़ातिल तौबा जी नियत ऐं इरादे सां उन शहर जे तरफ़ रवानो थियो। इत्तिफ़ाक़ इहो थियो जो विच वाट में खेसि मौत जो फ़रिश्तो पहुतो ऐं फ़ौत थी वियो। संदसि जनाज़े ते अज़ाब ऐं रहमत ऐं मग़फ़िरत जे लाइ मुक़ररु मलाइकनि दरमियान ॻाल्हि ॿोल्हि थी। रहमत ऐं बख़्शिश वारनि मलाइकनि चयो त हीउ सची दिलि ऐं तौबा जी नियत सां अल्लाह ताला जे तरफ़ रुजू करण लाइ निकितो हो। अज़ाब जे मलाइकनि चयो त हिन खां को बि ख़ैर जो कमु ज़ाहिर न थियो जो मग़फ़िरत जे लाइक़ु हुजे। रहमत जा मलाइक पंहिंजे तरफ़ ऐं अज़ाब जा मलाइक वरी पंहिंजे तरफ़ फ़ौती खे वठी वञण जी छिकताण में हुआ त अल्लाह ताला जे तरफ़ां हुकुम सादिर थियो त ज़मीन कछी वञे। जेकॾहिं फ़ौती तौबा वारे तरफ़ खे वेझो आहे त रहमत जा मलाइक फ़ौती खे वठी वञनि, पर जेकॾहिं ॿियो तरफ़ यानी जितां रवानो थियो वेझो आहे त पोइ अज़ाब जो हक़दार आहे। पोइ मलाइकनि ज़मीन कछी त संदसि पेर ठीक अध ते पहुतल हुआ जंहिं तरफ़ वियो थिए। हदीस शरीफ़ में आयो आहे त पोइ तौबा वारे पासे जी ज़मीन खे फ़ौती जे क़रीब थियण जो हुकुम थियो ऐं ज़मीन तौबा वारे पासे थोरी थी पई ऐं इन्ही बहाने फ़ौती जी बख़्शिश जो इंतज़ाम थी वियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हीअ हिकिड़ी प्यारी शइ तव्हांजी ख़िदमत में पेश कई आहे। उमीद त अव्हां वधि खां वधि कोशिशि कंदा जो पंहिंजे गुनाहनि खां मग़फ़िरत ऐं तौबा कयो ऐं अल्लाह साईं खां बख़्शिश तलब कंदा ऐं मूं मिसकीन खे पंहिंजे दुआउनि सां यादि कंदा ऐं दुआउनि सां नवाज़ींदा रहंदा। मुंहिंजा साईं उमीद त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा ऐं लाइक कंदा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।